ये जेको ख़यालन में तवा महल ठाए रहा आयो, छा उन में मां अची सगां तो? हाँ छा सोचे रही आहीं? केड़न ख़यालन में घुमाए? दुनिया जे हिन अजीब निज़ाम जे बारे में जेको इन्हनि माण्हुनि ठाहियो आहे। दुनिया जे बारे में छा? वो तो आर्जी आ। जीअं त के रेस्टोरेंट में मर्द ऐं औरत वेठा हूंदा आहिनि ऐं वेटर बिल खणी मर्द वटि छो ईंदो आहे, औरत वटि छो न ईंदो आहे? वो इन जे करे छो त उनखे इहा ख़बर आहे त जंहिं जे खीसे में पर्स हूंदो बिल उहो ई ॾींदो। मतलब हिते अहमियत वायलेट जी आहे। भले वायलेट में टको भी न हुजे ऐं औरत जी पर्स में लखे रुपया हुजनि, पर वेटर हमेशा मर्द जे बटवे खे ई ॾिसंदो आहे। वेटर खे कहिड़ी ख़बर त हुन जे खीसे में लखे रुपया आहिनि या कुझु बि न आहे। पर ही पाण कहिड़ियूं ॻाल्हियूं करे रहिया आहियूं? तुंहिंजे दिमाग़ में छा हली रहियो आहे? सही सही ॿुधाए। कुझु बि न। कुझु त आहे चांदनी, जेको तूं मूंखां लिकाए रही आहे। अच्छा छॾ इन ॻाल्हियुनि खे, इहो ॿुधाए त तूं घर वारनि सां ॻाल्हि कई? कहिड़ी ॻाल्हि? एतिरी जल्दी विसारे छॾी? अच्छा हाँ, त पोइ मां कॾहिं अचां तुंहिंजो रिश्तो वठण जे लाइ? कॾहिं बि। ठीकु आहे, त पोइ हिन संडे ते अची थो वञां। हाँ अची जाए, पर छा? मुंहिंजे घर वारनि हिकिड़ी शर्त रखी आहे। छा? नालो छा आहे? जी महमूद। जी असां छा थींदो आहे? गज़नवी या गुलाम? ओ न ॾाॾी जान, हुनजो नालो सिर्फ़ महमूद आहे। रुगो महमूद? अॻियां पुठियां छा आहे? ज़ात कहिड़ी आहे? इहो त मूंखे ख़बर न आहे। चांदनी तूं कॾहिं वॾी थींदीअ? नाले में छा रखियो अम्मी जान? मूंखे त सिर्फ़ इहा ख़बर आहे त मां उनखे सुञाणींदी आहियां ऐं मां हुन सां मोहबत कंदी आहियां। मुंहिंजे लाइ त इहो ई काफ़ी आहे। त पोइ ॾाॾी मां हुनखे कॾहिं घुरायां? सब्र कर छोकिरी, तोखे त ख़बर आहे न हिन घर में असां रुगो 3 छोकिरियूं रहूं थियूं। जॾहिं का बख़्तावर बेवा थी आहे ऐं तूं यतीम, हिन घर में कोई मर्द ई कोन्हे को। सम्झां थी ॾाॾी। मर्द जे बग़ैर घर खुली तिजोरी वांगुरु हूंदो आहे, जंहिंखे को बि आसानी सां लुटे सघे थो। ॾाॾी तिजोरीअ खे त लॉक लॻल आहे ऐं चाबियूं तव्हां वटि आहिनि, पोइ टेंशन कहिड़ी ॻाल्हि जी आहे? तिजोरियुनि ते लॉक न आहे, तुंहिंजी अकुल ते पर्दा पइजी विया आहिनि, ताला लॻी विया आहिनि। बख़्तावर सम्झाए न के। चांदनी असांखे हिन घर जी रखवालीअ जे लाइ हिकिड़े मर्द जी ज़रूरत आहे। हाँ त ठीकु आहे न अम्मी जान, तव्हां चौकीदार जे लाइ एड ॾियारे छॾियो अख़बार में। चौकीदार घर जो फर्द न आहे हूंदो। छा मतलब त तूं शादी करणु चाहे थी न? जी अम्मी। ठीकु आहे, त पोइ असांजी हिकिड़ी शर्त आहे। कहिड़ी शर्त? What? घर नाठी? चांदनी तुंहिंजे घर वारनि जो दिमाग़ त ख़राब न थी वियो आहे न? मां घर नाठी बणजंदुसि? हरगिज़ न, हरगिज़ न। चांदनी मुंहिंजी का इज्जत आहे, को स्टेटस आहे यार। माण्हू मुंहिंजो मज़ाक उॾाईंदा ऐं तूं पंहिंजी घर वारनि जी ऊंधियुनि सिधियुनि ॻाल्हियुनि खे तूं मूंखां मनराइण थी चाहीं? चांदनी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, मां पंहिंजी सिसी लाराए छॾींदुसि, पर मां घर नाठी कॾहिं बि न बणजंदुसि। नो एंड नेवर। महमूद, मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कर। असां वटि ॿियो को हल बि न आहे। असांखे त अहिड़ो घर नाठी खपे जो पंहिंजी सिसी कटाए छॾे, पर असां छोकिरियुनि ते का आंच न चढ़े। सही चई अम्मी, बिल्कुलु सही चई। मां महमूद खे सही तरीक़े सां सुञाणींदी आहियां। हू कॾहिं बि घर दामाद थियण जे लाइ तयारु न थींदो, छो जो हू इलाही ख़ुददार माण्हू आहे। हा त न थी राज़ी। हिते रिश्तनि जी छा घटिताई आहे? यानी कैरेक्टर लेस माण्हुनि जी काई कमी न आहे। केकड़ा छा? कैरेक्टर लेस। ही घर दामाद जो ख़ुदारी सां छा तालुक आहे? कहिड़ो असां हुनखे गुलाम बणाए घर में था वठी अचूं? अगरि हुनखे घर दामाद थियण में एतिरो ई मसइलो आहे न, त असां काथे ॿियनि था ॻाल्हि कयूं। ॾिस जा रिश्तनि जी लाइन लॻी वेंदी। अच्छा, रिश्तनि जी लाइन लॻी पई आहे। मां त कॾहिं बि लाइन कोन ॾिठी आहे। जेकॾहिं लाइन हुई त पोइ पहिरियां तव्हां मुंहिंजो रिश्तो छो न कयो? पहिरीं जी ॻाल्हि छॾ, अॻियां जी ॻाल्हि सोच। छोकिरी इहो त ॿुधाए, हू पंहिंजो घर छॾण लाइ राज़ी थींदो? हो पंहिंजो घर नथियूं छॾणु चाहिनि। हिन जो को सबब? मां को हुननि खां उन्हनि जो घर खसिया नथो।
बस सिर्फ एतिरो तो चवां त हू बि अची मूं वटि शिफ्ट थी वञनि, सिंपल। पर हू तुंहिंजे घर में नथियूं रहण चाहिनि। पर छो? छो जो ही घर मुंहिंजे अबे ॾाॾे जो आहे। ही घर छॾे मां केॾां कोन वेंदसि। ॾाॾी जान, जॾहिं तव्हां पंहिंजी शादी खां पोइ पंहिंजा पेका छॾे कंहिं ॿिए घर शिफ्ट थी सघो, त मुंहिंजी शादी खां पोइ कंहिं ॿिए घर शिफ्ट छो नथियूं थी सघो? शादी तुंहिंजी थी थिए, असांजी न। त पोइ ठीकु आहे, मूंखे हिन घर मां रुख़सत करे छॾियो, तव्हां रहो हिन घर में। केॾी ख़ुदगर्ज़ थी वई आहीं तूं। पंहिंजो घर वसाइण लाइ असांखे अकेलो छॾे वेंदी आहे। अच्छा, त तव्हांखे घर दामाद ई खपे न? हा, त पोइ हिकिड़ो कमु था कयूं, अम्मी जान जी शादी करायूं था। छा तुंहिंजो दिमाग़ त ख़राब न थियो आहे? ॾिसे थी अम्मा, हाणे ॿार बि पंहिंजे माउ जी शादी कराईंदा। कहिड़ो बुरो वक़्तु अची वियो आहे। ये क़यामत जो ई निशानियूं। इन में हर्ज ई कहिड़ो आहे? भला कहिड़ी किताब में लिखियल आहे त तव्हां शादी नथा करे सघो? ये शादी करण जी उमिरि आहे? शादी जी काई उमिरि न हूंदी आहे। अच्छा, जेकॾहिं तव्हां शादी नथा करणु चाहियो त छोकिरी तूं मुंहिंजी तरफ़ छो पई ॾिसी आहीं? त पोइ ॾाॾी जी शादी था कराए छॾियूं। हाय अस्तगफुरुल्लाह, केॾियूं बेहुदा ॻाल्हियूं पई करी। होश में त आहीं? ओ ॾाॾी, तव्हां सॼो ॾींहुं घर में वेठियूं आहियो, तव्हां कॾहिं पार्क वाक वेंदा कयो? उते तव्हांजी उमिरि जा जवान माण्हू वॉक कंदा आहिनि। बसि हिकिड़ी ॻाल्हि आहे, उन्हनि जे वात में ॾंद कोन्हनि के। हाय हाय, हाणे टुटियल ॾंदनि वारा हिन घर जी रखवाली कंदा। बसि बख़्तावर, मूंखां बर्दाश्त नथो थिए। हू तुंहिंजो सोट जो पुटु आहे न, जंहिंजी ज़ाल बिजली जे झटके लॻण सां मरी वई, जंहिंजो पुटु 5 सालनि खां मैट्रिक में आहे। जी जी, चांदनी सां शादी करण लाइ राज़ी बि आहे ऐं गॾु में घर दामाद ठहण लाइ राज़ी बि आहे ऐं हुनजो पुटु बि हुन सां गॾु ईंदो। सुभाणे हुननि खे सॾाए ॻाल्हि पकी करे छॾ। अहिड़ो रिश्तो वरी कॾहिं कोन मिलंदो। हा, व्हाट? हू तुंहिंजो रिश्तो हिकु पौड़ी सां था करणु चाहिनि? हा, ऐं मां हिकु 20 सालनि जे छोकिरे जी माउ थियण लाइ बिल्कुलु बि इंट्रस्टेड न आहियां। चांदनी, ही त वॾी मुश्किल में विझी छॾियो मूंखे तुंहिंजे घर वारनि। महमूद, कुछ कर बाबा। त पोइ तूं तयार आहीं न इहो सभु कुझु करण जे लाइ? हा, मां तयारु आहियां। पंहिंजे घर वारनि खे इहो चई छॾ त मां सुभाणे तुंहिंजो रिश्तो वठण अची रहियो आहियां। ठीकु आहे, तूं अचिजांइ, पर कपिड़ा की ढंग जा पाए अचिजांइ। ॾिसण में त एॾो बुरो नथो लॻे। हा, ॾिसण में मुनासिब आहे। बब्बू जे पुट खां थोरो ई नंढो हूंदो। न ॾाॾी जान, बब्बूअ जे पुट खां थोरो वॾो आहे। मूंखे यादि नथो पए त मूं तोखां कुझु पुछियो हुजे। सॉरी ॾाॾी जान। माशाल्लाह, तव्हांजो घर ॾाढो ख़ूबसूरत आहे। लॻे थो तव्हांजे हस्बैंड ॾाढे प्यार सां ठाहियो आहे हिनखे। हा, ही घर मुंहिंजे मुड़ुस खे उन जे पीउ ॾिनो, यानी चांदनीअ जे ॾाॾे। मुंहिंजो मुड़ुस त अलाह उनखे जन्नत नसीब करे घर वेही मानियूं खाईंदो। अच्छा, तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त मां तव्हांजे हिन ख़ानदानी रिवाज खे कंटिन्यू कयां? छा चवणु चाहे थो? अम्मी जान, महमूद जो मक़सदु आहे त जहिड़े तरीक़े सां ॾाॾा जान नाठी थी आया हुआ, अहिड़े ई तरीक़े सां ही बि नाठी थी ईंदो, असांजी पुराणी रवायतुनि खे बरक़रार रखंदो। ही त दिलि सां असांजे अज़ीम रवायतुनि जो एहतराम कंदो आहे, जेको मुंहिंजे ख़्याल में रज़िया सुल्ताना जे दौर खां शुरू थियो। तोखे कीअं ख़बर? ज़रूरु चांदनीअ ॿुधायो हूंदो तोखे। हा 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 जी। ओ महमूद, ॾाॾी जान जो नालो बि त रज़िया सुल्ताना ई आहे। अच्छा ॾाॾी, मां तव्हांखे ॾाॾी चई सघां थो? हूअं तव्हां चांदनी जी ॾाॾी लॻो नथा। त पोइ छा थी लॻा मां? मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हांजी उमिरि एतिरी न आहे जो तव्हां कंहिंजी ॾाॾी लॻो, ऐं तव्हां चांदनी जी अम्मी घटि उनजी वॾी भेण घणी था लॻो। वाकई में तूं चांदनीअ खे पसंदि आई
मूंखे बि ॾाढो पसंदि आयो आहे। मूंखे बि पसंदि आयो तव्हां। त पोइ घर ॼाटो थियण लाइ तयारु आहियूं। असांखे इहो रिश्तो मंज़ूर आहे, है न? महमूद, महमूद जी बाबा सुबह थी वई आहे। केरा तूं? मां चांदनी। हाँ चांदनी ॿुधाए छा आहे? हेठि अम्मी जान ऐं ॾाॾी जान तुंहिंजो नाश्ते ते कॾहिं खां इंतज़ार पिया कनि। एतिरो जल्दी सुबुह थी वियो छा? मंझंदि जो 1:30 थिए थो। 1:30 महमूद। एतिरो जल्दी केरु नाश्तो कंदो आहे चांदनी? उहो बि 1:30 वॻे। सुम्हण ने मूंखे। महमूद मां चवां थी हाणे जो हाणे हथ मुंहुं धोई हेठि अच। सभु तुंहिंजो इंतज़ार था कनि नाश्ते जो। जल्दी अच, ठीकु आहे? ठीकु आहे, मां अचां थो, तूं हल। ठीकु आहे, जल्दी। गुड मॉर्निंग गर्ल्स। पहिरियां त ही गुड मॉर्निंग न आहे, गुड आफ्टरनून आहे। ॿियो त असां थोरो न इलाही इंतज़ारु कयो। असल में न महमूद खे न जेको आहे न नई जॻह ते निंड करण जी आदत न आहे, इन जे करे न हुनखे सुबुह जो उथण में प्रॉब्लम थी पई। निंड न आई, पर मूंखे त ॾाढी सुठी निंड आई। वॉट इज दिस? ही कहिड़े क़िस्म जो नाश्तो आहे? हीअ त राति जी बचियल बिरयानी आहे। आई एम सॉरी, मां इहा राति जी बचियल बिरयानी न खाईंदो आहियां। मूं त इहो सम्झो हुयो त मां हिन घर जो नाठी आहियां। मुंहिंजे लाइ त तव्हां को आला क़िस्म जो अंग्रेज़ी नाश्तो तयारु कंदो। पुट ही नाश्तो आहे न, ही मां ऐं चांदनीअ जी ॾाॾीअ तुंहिंजे लाइ प्यार सां ठाहियो आहे। पर इहो त उहो नाश्तो आहे जेको मुंहिंजे घर में मुलाज़िम कंदो आहे। चङो भला पोइ तूं ॿुधाए त उहो असां नाश्तो ठाहियूं। न तव्हां रहण ॾियो बसि। थैंक यू सो मच। चांदनी ऐं मां ॿाहिरि वञी नाश्तो कंदासीं। कीअं चांदनी? ठीकु आहे, पोइ हलूं था। ही ससु ऐं नुंहुं वारो जहिड़ो क़यामत ताईं ख़तमु कोन थींदो। अरे बाबा, को नओं जहिड़ो, को नओं मसलो हिन मार्केट में आणियो भला। रत कयो अथव अची? पुट तूं छा थो करें? ड्रामो थो ॾिसां। मुंहिंजो मतिलबु आहे त तुंहिंजी शादीअ खे त घणा ॾींहं थी विया आहिनि न। हा त पोइ? मुंहिंजो मतिलबु आहे त तुंहिंजे ऑफिस जूं छुटियूं ख़तमु थी वई हूंदियूं न। छुट्टियूं? छा जूं छुट्टियूं? मुंहिंजो मतिलबु आहे तुंहिंजे ऑफिस जी छुट्टियूं, तुंहिंजी पघार कटबी न। ओ, ऑफिस जी छुट्टियूं। को टेंशन न आहे, भले कटजण ॾियो। अच्छा, त तुंहिंजे ऑफिस वारनि तोखे एतिरी छूट ॾिनी आहे? हा, ढिल हुननि मूंखे न आहे ॾिनी, मूं हुननि खे ॾिनी आहे। अच्छा अच्छा, छा मतिलब? मतलब इहो त मूं नौकरी छॾे ॾिनी आहे। अच्छा अच्छा, सही कई जो नौकरी छॾियई। पर छो? इहो ई त मुंहिंजो ख्वाबु हो त मां कुझु बि न कयां, बसि रुगो खावां, लेटां, घुमां फिरां, मौज मस्ती कयां। मूं त इहो सोचियो हुयो त इहे सभु शयूं मां वञी जॾहिं पोड़ो थींदुसि तॾहिं कंदुसि। मूंखे ख़बर हुजे हा त घर नाठी थियण में एॾो सुख, एॾो मज़ो आहे त मां पहिरियां ई घर नाठी थी वञा। हा। छा? इन ई ॻाल्हि ते हिकु गर्मा गर्म चांहि थी वञे, स्पेशल मलाई वारी।
प्लीज ठाहे अचो न। तो महमूद सां ॻाल्हायो नौकिरीअ जे हवाले सां? जी जी ऐं तो हुनखे सम्झायो कोन? जी डैडी जान, मां पूरी कोशिशि कई आहे। केतिरी कोशिशि कई आहे, उहो त ॾिसण में पियो अचे। महमूद तोखे ख़बर आहे नौकिरी छॾण सां तोखे केॾो नुक़सानु थींदो? तोखे सम्झ में ॻाल्हि न आई आहे? हाँ मूंसां न ॻाल्हायो? हा तोसां, मां तोसां पई ॻाल्हायां। तोखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे? नौकिरी छॾण सां तोखे केॾो नुक़सानु थींदो? इहा का क्रिकेट मैच थोरी आहे जो कैच छॾण सां मूंखे को नुक़सानु थींदो। मूं नौकिरी छॾे ॾिनी आहे। मूं नौकिरीअ खे फुटबॉल वांगुरु किक खणी छॾे ॾिनी आहे। ॾाॾी, मूं पंहिंजे होश हवास सां नौकिरी छॾे ॾिनी आहे। हिन घर जो ख़र्च कीअं हलंदो? ख़र्चो जीअं पहिरियां हलंदो हो न तीअं ई हलंदो। ऐं हूअं बि इहो मुंहिंजो मसइलो न आहे। ऐं हूअं बि मां हिन घर जो नाठी आहियां ऐं हिन घर में पैसा कमाए अचणु मुंहिंजो कमु न आहे। मुंहिंजो त बसि कमु आहे खाइणु पीअणु सुम्हणु ऐश करणु। ऐं हूअं बि दादी, हिन घर में कंहिंखे बि को रध पचा जो सलीक़ो न आहे। न नाश्तो सुठो, न मानी सुठी। अॼु त ही मूं ऑर्डर करे घुरायो आहे जो पेट भरे थो खाराए। ॾाढी हिकु आइडिया न तव्हांखे। तव्हां न हिन घर में हिकु कुक वठी अचो। तव्हांखे बहितरीन क़िस्म जा लज़ीज़ लज़ीज़ खाधा पचाए ॾींदो। मां त राति जो पिज़्ज़ा हुनखे ऑर्डर कंदुसि ऐं तव्हांजो जेको दिलि चवे तव्हां हुनखे चई छॾिजो। ऐं हा, 2000 रुपया बि हुनखे ॾेई छॾिजो। अमा, असां ग़लति घोड़े ते पैसा लॻाया आहिनि। हाणे इन जी असांखे वॾी क़ीमत चुकाइणी पवंदी। असां जेके घोड़ो पे सम्झो न, उहो त गॾहो निकितो, वॾो बुखियो गॾहो जेको ज़मीन ते सॼी उगियल गाह खाई वञे। मूंखे त ऊंदहि पे नज़र अचे, कुझु न पियो सम्झ में अचे छा थींदो। हाणे अम्मी, असां छा कयूं? अम्मा, चांदनीअ खे पूरी दुनिया में सिर्फ़ु इहो ई मिलियो हुयो। खीर जी रखवालीअ जे लाइ ॿिलीअ खे रखण वारी ॻाल्हि हाणे सम्झ में आई आहे। ॿुध बख़्तावर, मां थियो कॾहिं घोड़ो कॾहिं ॿिली। तो वटि जानवरनि खां वधीक का मिसाल न आहे छा? हाँ जानवर ई त आहे। हा चई त ठीकु पई, पर ॻाल्हि ॿुध, तोखे लॻे थो चांदनी हिन शादीअ मां ख़ुशि आहे? ख़बर न आहे अम्मा, शादीअ खे अञा ॾींहं ई केतिरा थिया आहिनि। हा चई त ठीकु पई, मां ॻाल्हाईंदसि चांदनीअ सां। जेकॾहिं हू बि शादीअ मां ख़ुशि न हुई त पोइ कुझु न कुझु त करिणो ई पवंदो। ज़ोर सां ज़ोर ॾे, हथनि में साह न अथई छा? ख़बर अथई, सॼो ॾींहुं लेटी लेटी मुंहिंजी ॼंघुनि में सूर पइजी वियो आहे। सही सां ज़ोर ॾे, मूंखे अञा बि लेटणो आहे यार। मां थकिजी पई आहियां, मुंहिंजे हथनि में सूर पइजी वियो आहे। हाँ, सूर त तोखे मथे में बि थींदो जॾहिं तुंहिंजा वार छिकींदुसि। प्लीज़ इहो ज़ुल्म न कजांइ। तोखे पंहिंजे सूर जी परवाह आहे, पर पंहिंजे मिजाज़ी ख़ुदा जे सूर जो तोखे को बि अहसासु न आहे। कहिड़े क़िस्म जी ज़ाल आहीं तूं? हल ॼंघुनि खे ज़ोर ॾे। ऐं हा चांदनी, पंहिंजी माउ ऐं पंहिंजी ॾाॾीअ खे इहो चई छॾ त हिन घर में हिकु बोर्चे जो इंतज़ाम कनि। हिते कंहिंखे बि रद पचा जो ढंग न आहे। मां हुन खां पंहिंजी पसंदि जूं शयूं ठाराईंदुसि। अच्छा ठीकु आहे। सूर त तोखे मथे में बि थींदो जॾहिं तुंहिंजा वार छिकींदुसि। मां पंहिंजी धीअ जे लाइ केॾा न वॾा ख़्वाब ॾिठा हुया, बसि मुंहिंजी न्याणीअ जा त ख़्वाब ई रहिजी विया आहिनि। यकीन कर बख़्तावर, वो पंहिंजे कननि सां ॿुधो आहे। हू हुन खां टंगू पियो दॿराए, हथ पियो दॿराए, एॾी बदतमीज़ी सां पिया ॻाल्हाए, बचड़ीअ सां दड़का पियो ॾेसि। मुंहिंजी धीअ चांदनी। जी अम्मी, तव्हां मूंखे घुरायो?
हा तोखे मां घुरायो, हेॾे अच मुंहिंजे भरिसां वेह। छा थियो? तूं असां खां इहे ॻाल्हियूं छो लिकायूं? तुंहिंजी ॾाॾी सभु कुझु पंहिंजे कननि सां ॿुधी आई आहे। महमूद तोसां ज़ुल्म तो करे, टंगू तो दबराए तोखां, ख़िदमतूं तो वठे, ऐं असां सां बदतमीज़ सां तो ॻाल्हाए। असां ॾाढो बर्दाश्त कयो, हुन नौकिरी छॾे ॾिनी, इहो बर्दाश्त कयो, पर तोसां ज़ुल्म करे इहो असां बर्दाश्त कोन कंदासीं। तव्हां मुंहिंजी फिकर न कयो, मुंहिंजो मुड़ुसु आहे ऐं हुनजी ख़िदमत करणु मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। हूअं ई बि तव्हांखे नाठी ई खपंदो हुयो न, उहो त तव्हांखे मिली वियो। कहिड़ो जाटरो? ईअं हूंदो आहे जाटरो घर जो, ईअं हलंदो आहे घर में, ईअं बदतमीज़ियूं कंदो आहे, ऐं हिन जे हुअण सां असांखे कहिड़ो फ़ाइदो आहे? मूंखे न आहे ख़बर, ऐं मां हिन टॉपिक ते ॻाल्हाइण बि नथी चाहियां। मूंखे सिर्फ़ु इहा ई ख़बर आहे त मूंखे रिश्तो निभाइणो एंड दैट्स इट। महमूदा असांजी बचड़ीअ खे पंहिंजी मुठ में काबू करे रखियो आहे। हू चाहे बि न त हुन खां परे नथी रही सघे। बसि मुंहिंजी न्याणीअ जा अलाह भाग भला करे। सासू मां तूं त मूंखे बिल्कुलु रजारे छॾियो। छा पिया कयो? तूं ॾिसे नथो मां हिसाब किताब थी कयां। अच्छा, पर मूंखे हिकु तव्हां सां शिकायत आहे। हाणे कहिड़ी तोखे शिकायत आहे असां खां? हिन घर में मां जॾहिं खां शादी करे आयो आहियां तव्हां मूंखे कुझु बि न आहे ॾिनो। छो? मां कुझु सम्झसि न। सासू मां तव्हांजो घर नाठी आहियां। जेकॾहिं को गिफ्ट नथा ॾेई सघूं त कैश ई ॾेई छॾियो। छा तूं हाणे असां खां पैसा बि घुरंदे? तव्हां खां पैसा न घुरंदुसि त ॿियो कंहिंखां घुरंदुसि? तव्हां त मुंहिंजी ससु सां घुरी आहियो न, ऐं ससु त माउ वांगुरु हूंदी आहे। त माउ खां पैसा घुरण में कहिड़ी शर्म? चङो, केतिरा खपनि तोखे? ओनली 50। बस सिर्फ़ 50 रुपयो? न न न न न, इन 50 में हिकु ॿ टे ॿुड़ियूं ॾेई छॾियोसि। छा 50,000 रुपयो? बिल्कुलु दुरुस्त। हू चाहे त तव्हांजे प्यारे घर नाठीअ खे हिकु प्ले स्टेशन ख़रीद करणो आहे। तूं मुंहिंजो जाटरो आहे, ॾोटरो न आहे। छा तूं ॿाराणा शौक़ रखिया आहिनि? हाणे इन बहस में सॼो टाइम निकिरी ईंदो। जल्दी कयो, मूंखे पैसा ॾेई छॾियो। ठीकु आहे, शाम जो मूंखां वठिजां। थैंक यू सो मच। हिन दुनिया जी तव्हां सभ खां बहितरीन ससु आहियो। बिजलीअ जो बिल एतिरो कीअं थो अची सघे? इन खां पहिरीं त हिन घर में एतिरो बिल कोन आयो आहे। असां हाणे ही बिल कीअं जमा कराईंदासीं? चांदनीअ जे पीउ जी पेंशन सां त घर थो हले। इन खां अलावा त हिन घर में कोई मर्द ई कमाइण वारो न आहे। चांदनी सां ॻाल्हायां थी, महमूद साहब ॻाल्हाइणो पवंदो। केसि ताईं मुफ़्त जूं मानियूं वेही खाईंदो हिन घर में? हल 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 वट 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 गोल 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 वट इज शिट। महमूद, असांखे तोसां ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। हिकिड़ो मिंट हिकिड़ो मिंट छा? असांजी ॻाल्हि ॿुध, ज़रूरी ॻाल्हि आहे। मूंखे गोल करण ॾियो। हिकिड़ो मिंट मूंखे। महमूद, अरे यार, मुंहिंजी सॼी कंसंट्रेशन ख़राब करे छॾी तव्हां। ईअं त न थींदो आहे। ॿाहिरि में वेही तुंहिंजी गेम। असांखे तोसां ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। कहिड़ी ॻाल्हि? ॾिस महमूद, तूं हिन घर जो भाती आहीं, तुंहिंजो बि कुझु फ़र्ज़ु ठहे थो। हिन घर जा ख़र्चा वधंदा पिया वञनि ऐं इन्हनि ख़र्चनि जो बोझ असांजे मथां पियो पए। तूं बि कुझु कमाइणु शुरू कर त ही बोझ घटि थिए। मुंहिंजो इहो ख़्यालु न आहे त मां करे सघां। छा मतिलबु? मां हिन घर में कमाइण न आयो आहियां। शादीअ खां पहिरियां तव्हां इहा शर्त रखी हुई
त मां हिन घर में घर नाटी थी बणिजी अचां। तव्हां इहा शर्त हरगिज़ न रखी हुई त मां हिन घर में कुझु कमाए खणी अचां। सो मूंखे पंहिंजी गेम खेॾण ॾियो ऐं मूंखे वधीक डिस्टर्ब न कयो। तोखे ख़बर आहे त तुंहिंजे करे असां केतिरा परेशान आहियूं। तोखे ख़बर आहे ही सॼो ॾींहुं तूं गेम कुॾी थो ऐं सॼो ॾींहुं एसी हले थो, बिजलीअ जो बिल केतिरो आयो आहे? इहो त मूं सोचियो ई न हो। लॻे थो हाणे कुझु करणो पवंदो। हाणे आयो न, उठ पहाड़ जे हेठां। मूं वटि हिकु ज़बरदस्त आइडिया आहे। चांदनी, तूं पढ़ियल लिखियल आहीं न? जी हाँ बिल्कुलु। त पोइ तुंहिंजी पढ़ाई कहिड़े कम ईंदी? वञ का सुठी जॉब वञी ॻोल्ह ऐं तोखे नौकरी मिली वेंदी। तुंहिंजी गैरत मरी वई आहे, पंहिंजी ज़ाल खे कम लाइ मोकिलींदे। मां उन ई ॾींहुं पंहिंजी अंदर जी गैरत खे ख़ुदाफ़िज़ करे छॾी जॾहिं मां हिन घर में घर नाटी थी बणिजी आयो। वॾी ग़लती थी वई मूंखां। जेके ॾींहुं मूंखे ख़बर हुजे हा न की घर ॼाटा ईअं हूंदा आहिनि त मां कॾहिं बि इहो फ़ैसिलो न कयां। वॾी ग़लती थी वई मूंखां। असांजी त ज़िंदगी बर्बाद थी वई आहे। इन खां बहितर हो की बेगैरत घर ॼाटे खां कंहिं गैरतमंद इंसान सां चांदनी जी शादी कयां। हीअ असांजी ख़ुदगर्ज़ी जंहिं असांजे दिलि में तोखे घर ॼाटो ठाहिण जी ख़्वाहिश पैदा कई। छा वाक़ई तव्हांखे इन ॻाल्हि ते पछतावो आहे? हा, न सिर्फ़ु असां पाण सां ज़्यादती कई पर असां पंहिंजी न्याणी चांदनीअ जी ज़िंदगी में बर्बाद करे छॾी। हाय हाय। तव्हां ॿई छो पिया खिलो? न ॾाॾी जान, मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद न थी ऐं न ई मुंहिंजो मुड़ुसु बेगैरत आहे। इन खां वधीक गैरतमंद मुड़ुसु मूंखे शायदि कॾहिं मिले ई न हा। इहो तूं छा चयो? मां ॿुधायां थो। हिन घर में हिकु बेगैरत घर जो नाठी थी बणजण जो मूं ड्रामो रचायो, जंहिं ड्रामे में मूंसां चांदनी बि गॾु आहे त जीअं तव्हां ॿिन्ही खे इहो अहसासु थिए त मर्द जी ख़ुददारी छा हूंदी आहे। ऐं गॾोगॾु मूंखे बि इहो अहसासु थियो आहे त पंहिंजो घर छॾे ऐं कंहिं ॿिए घर में वञी रहणु ॾाढो ॾुखियो आहे हिकु मर्द जे लाइ। ऐं वाक़ई छो जो इहा क़ुर्बानी हिकु औरत ई ॾेई सघे थी ऐं मूं जहिड़े गैरतमंद इंसान लाइ इहा वस जी ॻाल्हि न आहे। तव्हां ॿिन्ही त मुंहिंजो साह ई कढी छॾियो। सुठो सबक़ु ॾिनो अथव असां ॿिन्ही खे। ऐं हाणे मां इहो चाहींदुसि त तव्हां ॿई मुंहिंजे घर हली वञो। मुंहिंजो घर तमामु वॾो आहे, उते तव्हांखे कंहिं बि क़िस्म जी परेशानी न थिए। त ठीकु आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए। जी हाज़िर। तूं असांजो ख़्यालु रखंदे उते असांजे खाइण पीअण जो ऐं असांजी फरमाइशूं पूरियूं कंदे? ॿुधाए। बिल्कुलु। अरे कुर्बान थी वञे। अच 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 अच। माशाअल्लाह माशाअल्लाह।